बाबा तोखे ही अदा साले के झेड़न फसादन का सिवाय ॿियो कुछ न तो सुझे। मस मूं अदा साले का या बंदूक खसे रखी हुई त इन में वरी तो हथ विधा आहिनि। तोखे शायद खबर ना है, जहिड़ी तरह दोरियूं फुलियूं मुंटियूं वाला औरत जा ज़ेवर हूंदो आहे न, अहिड़ी तरह ही हथियार मर्दन जा ज़ेवर हूंदा आहिनि, ज़ेवर। बाबा तव्हांजे इन्ही ज़ेवरनि जे शौक़ न मूंखां ई अदा ग़ुलाम रसूल खां नंढपिण खसे वरितो, जंहिं उमिरि में छोकिरियूं गुॾियुनि सां खेॾंदियूं आहिनि। मूं ॾुखनि तकलीफ़ुनि सां रिझणु शुरू कयो ऐं अञा ताईं निभाईंदी थी अचां। बाबा मां सम्झां थो त इहा साले जी कोताही आहे, कोताही। इहो वक़्तु सिर तुंहिंजे विहांव जो बिलो न करे सघियो, उन करे तोखे घर में वेही तकलीफ़ुनि ऐं आज़माइशुनि मां गुज़रणो पियो। तूं मुंहिंजी ॻाल्हि जो ग़लति मतिलबु न कढ। मां कॾहिं बि ख़ुदगर्ज़ बणिजी पंहिंजी ज़ात जे फ़ाइदे या नुक़सान जो नाहे सोचियो। बाबा मां सम्झां थो त तूं मुंहिंजी साबिरीन धीउ आहीं, पर इहा ज़िम्मेवारी वक़्तसिर साले खे निभाइणी हुई। बिजार ख़ान जी ताक़त ऐं पहुच जो अंदाज़ो हूंदे बि अदा साले हुन जे मथां का खे एतिरो आसान छो थो सम्झे, ऐं मथां तूं वरी हुनखे हुशियूं ॾिनियूं आहिनि। बाबा मूं हुनखे बिजार ख़ान ते हमले करण जे लाइ का बि हुशी कान ॾिनी हुई। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, सिर्फ़ु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾे त मां साले जो हथु वठी हुनखे हथ सां माराइण जी बेवकूफ़ी कीअं थो करे सघां। बाक़ी हा, ने बिजार ख़ान जे ग़लति हरकतुनि खे मां दरगुज़र करण जो कॾहिं सोचे बि नथो सघां। बाक़ी हा, जेकॾहिं का हुन ग़लति हरकत कई त पूरी सिंध जा मेला घुमाईंदो सांस मेला। कॾहिं समन सरकार जो मेलो, कॾहिं गाजी शाह जो मेलो, त कॾहिं हौफ फ़कीर जो मेलो। चिबिड़ नालो आहे मुंहिंजो, चिबिड़ चराग चाबोई हिकु लाला माल ख़लास। मसात तव्हांखे किथे अदा साले नज़र आयो? मसात साले सोडे सां गॾु कब्रिस्तान पे वियो। कब्रिस्तान ॾे पे वियो? तोखे ख़बर न आहे छा? मसात चाचे शामराज जे घरां उनजी घरवारी जी लाश हथाई आहे, उहा बि गोली लॻल। मसात सभु ॻोठ वारा उनखे दफ़नाइण विया आहिनि। बाबा ही सारंग चरियो थी वियो आहे छा? ही ॾिसो कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे। बाबा सारंग सही थो चवे। असल में ॻाल्हि इहा आहे त अदी मेरूअ जो गोलियुनि लॻल लाश शहर मां मिलियो हो, ऐं ख़ान बहादुर वारा उन वेचारी जो लाश ॻोठ में दफ़न करण जे लाइ खणी आया आहिनि। बाबा चाची मेहरू निसा खे हिननि ख़ान बहादुर वारा न हथ सां मारियो हूंदो, ऐं हाणे वरी शहर मां लाश हथ अचण जो ड्रामो कंदा हूंदा। पर बाबा पाण करे बि छा था सघूं? मुंहिंजी भेण चांडुकी अलाए कहिड़नि हालनि में हूंदी, ऐं चाचो शामरात बि। ऐं मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजी भेण ॾे ख़ैरु कजां, मुंहिंजा मालिक हुन जी हिफ़ाज़त फरमा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।